नाज़रीन हिन वक्त असीं शिकारपुर ज़िले के तालका लखी गुलाम शाह के गोठ अब्दू शहर में मौजूद आहियूं। हक़ीक़त इहा ई आहे त तक़रीबन काफ़ी टाइम थी वियो आहे हिनखे त असांखे त मुंहिंजे हिसाब सां त हिनखे 20 साल त पका थी विया आहिनि। इहो हिते ई आहे ऐं असां इहो ई ॿुधंदा चवंदा त काफ़ी चकर जेको आहे सो हे हिन में कागज़नि में को आयो आहे, ठही वियो आहे, वरी ड्रही वियो आहे, ख़बर न थी। पर 20 सालनि में हिन में काई मालिकी न थी आहे। इहो ईअं ई किनो गिंदो किचिरो पियो आहे जंहिंमें जेको आहे सो काफ़ी सारियूं बीमारियूं थी वियूं आहिनि। उरड़ी थी वई आहे, टाईफाइड थी वई आहे ऐं मलेरिया थी वई आहे। मलेरिया त आम थी वई आहे हिन में। तंहिंखां पोइ हिन में जेको आहे सो हिन बारिश जे करे पाणी हिन में बीहजी वियो आहे ऐं तक़रीबन हे चौधारी जेके बि घटि में घटि बि 25-30 घर आहिनि, इहे सभिनी में नंढा वॾा ॿार सभु वता पिया आहिनि। सभई बीमार आहिनि। तव्हां जंहिंजे घर वेंदो हुनखे मलेरिया। ॻोठ में डॉक्टर साहिबु आहे, तव्हां उन वटि वेंदो उते बि मलेरिया आहे। मलेरिया निकिरे ई मलेरिया थी। ऐं इहो असां वधि में वधि जेको आहे सो DC साहिब खे ऐं पब्लिक हेल्थ वारनि खे अपील कंदासीं त ख़ुदा कारण असां सां मदद कई वञे। असां सां हे नाहक छो। अच्छा, हे जीअं तव्हां ॿुधायो त हे 20 सालनि खां बंदि आहे। कॾहिं तव्हां ईअं ॾिठो आहे अखियुनि सां त को पब्लिक हेल्थ वारा स्टाफ आयो हुजे या हिन खे हलायो हुजऊं? न कॾहिं बि न, कॾहिं बि न। 20 सालनि में मां त पंहिंजी अखियुनि सां न ॾिठो आहे। मुंहिंजो साम्हूं घर आहे। कॾहिं बि न कोई ॿियो कोई चई वञे त केर बि न आयो आहे हिते। अच्छा, तव्हां उन्हनि खे इतलाह ॾिनो आहे? तव्हां मां कंहिंखे ॾिनी आहे? काफ़ी चकर हिते जेको आहे सो दोस्तनि खे काफ़ी चकर असां चयो आहे, पर कोई बि हिन महिल ताईं कोई बि वली वारिसो न थियो आहे। असां धवी बीठा आहियूं त को बि हिते हिन वक़्तु काई माना ज़ाहिर न थियो आहे। अच्छा, हिते जेको आहे असांखे इहा ख़बर पई आहे त हिन डिस्पोज़ल खूह जे हवाले सां बजट बि का आई आहे, उहा कागज़नि में हज़म थी वई आहे ऐं को SDO आहे ठेकेदार मिली भगत करे मतिलबु आहे बजट हड़प कई। त तव्हांजो कोई इतलाह आहिनि तव्हांखे? जी, असां बि इहो ई ॿुधो आहे त जेको आहे सो हिन जी जेको आहे सो कुझु पैसा आया आहिनि, जंहिंमें जेको आहे सो हिकिड़ी किस्त जारी बि थी वई आहे ऐं 2023 में इहा शइ जेको आहे सो थी आहे। ऐं हिन महिल ताईं बहरहाल को बि हिकिड़ी मिटीअ जी ट्राली बि न पई आहे हिन जे मथां। ऐं एॾो गंद ऐं एतिरे त मां तव्हांखे ॿुधायां त हिन में बाक़ाइदे जीअरा कुता मुआ पिया आहिनि त को खणण वारो न आहे। एॾी धप जो असां घरनि जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। अच्छा, ठेकेदार केरु आहे जंहिंखे ॾिनो हुयो कमु? इहा ख़बर नथी पए ठेकेदार त केरु आहे। बाक़ी इहा ख़बर आहे त इहो माना का हिकिड़ी किस्त हली वई आहे। इन में जेको आहे 3-4 माण्हू जेको आहे सो मुलविज़ आहिनि। ठेकेदार गवर्नमेंट बि आहिनि, प्राइवेट माण्हू बि आहिनि। SDO? जी SDO साहिब बि मक़सदु, पर माण्हू हिन महिल ताईं को बि हिते ज़ाहिर न थियो आहे। अच्छा, हाणे तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे डिप्टी कमिश्नर शिकारपुर खां ऐं मिनिस्टर पब्लिक हेल्थ खां, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां, सिंध गवर्नमेंट खां? हिन वक़्तु तव्हांजो छा मुतालबो आहे? बसि असांजो इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे असांजी रिक्वेस्ट आहे इन्हनि सभिनी सां, आला उहिदेदारनि सां, त असां सां महिरबानी करे असांजी इंसानी तौरु असांजी हमदर्दी करण जेके असां सां जेको आहे सो महिरबानी करे हीअ जेका असां माना हिकिड़ी मुसीबत असांजे मथां तारी वञे। उहा पब्लिक हेल्थ जे हथां। मुंहिंजो बि घर आम्हूं साम्हूं आहे। अलाह तव्हांखे न किॾे असां चेयरमैन साहिबु असां सां तावन करे थो। सफ़ाईअ जो हर शइ जो हर महीने में 4 ॾींहं 5 ॾींहं माना हले थो। उन मां असांखे का शिकायत कोन्हे। हे आहे पब्लिक हेल्थ जो। बाक़ी आहे नालियूं ॾिसो, कल्ह 3 ॾींहं 4 ॾींहं खां वठी असांजो कमु हलियो आहे। 2 ट्रैक्टर कल्ह कढायासीं, वरी उहो ई गंद असां वटि मौजूदु आहे। इन में असां नथा चई सघूं। अच्छा, हाई साहब, तव्हां जेका ॻाल्हि कई चेयरमैन जी, हे चेयरमैन सां हिन जो को बि तालुक़ु न आहे। हाणे पब्लिक हेल्थ वारनि जी एतिरी नाअहली आहे जो हे साजरो जेको आहे ॾिसो माना सालनि खां नथो हले। त इन जे बारे में थोरो असांखे ब्रीफ कयो। साईं 3 ॾींहं मूंसां मिलियो SDO साहिबु। उन चयो मां कमु कराईंदुसि, पैसा पिया आहिनि, पैसा कढाया न आहिनि। उन 3-4 ॾींहं चयो। मां उनखे उन सां ॿियो हिकिड़ो मंगी साहिबु बि हुयो, उन सां बि ॻाल्हायो। छा त मां हिकिड़ो को मेंबर सरकार बि आहियां, उहो बि मां अवाम जे तरफ़ां आहे। जेको थींदो जिदोजहद मुंहिंजो अवाम जे तरफ़ां आहे। बाक़ी चेयरमैन साहिब जा जेके कम आहिनि उहो कराए थो। रोड आहे उहो इंशाअल्लाह रोड बि लॻंदो। इहा न आहे त कंहिं चयो त मां फलाणे जो माण्हू आहे, हिते न आहिनि। असांजा शेख हुजे, भील हुजे, भयो हुजे, महर हुजे, वाणे हुजे, असांजा सभु भाइर आहिनि। को बि हिन में न आहे। को बि बयानु ॾिए थो फेसबुक ते, का बि असांखे ॾुख न आहे। हिकु दफ़ो आहे 20 दफ़ा ॼण। जी। अच्छा, हे तव्हां यूनियन काउंसिल जा सदर बि आहियो, त तव्हां पब्लिक हेल्थ वारनि सां तव्हां हिन मसइले ते ॻाल्हायो आहे? साईं, मां 3 ॾींहं जेको आहे उहो अचां पोइ पीर खां उन सां ॻाल्हायो। बाबा हे 1 करोड़ 87 लख जा 2 करोड़ 87 लख हे हले थो फेसबुक ते। अॼोका छोकिरा हलाइनि था, असांजी ख़बर न 4। पोइ उन चवंदा हाजी साहिबु रुपयो बि चाचा साईं न निकितो आहे।
पोइ असां हाज़िर असां कमु कराईंदासीं, भरा बि विझंदासीं, हर शइ असांजे हथु आहे। हे चेयरमैन साहिब जो न आहे हथु, असांजे हथु जेको बि आहे असां नालियूं सफ़ाई करायूं था, रोड लॻायूं था, जेके बि स्कीमां मिलनि थियूं असां आवाम जे अॻियां रखूं था। इन में का शइ न आहे। ॾिसो त हुन पासे रोड लॻा आहिनि, बाज़ार जा लॻल आहिनि, हे बि इनशाला असां हलाईंदासीं। इहो न आहे त कंहिंजे बयान सां उहो रोड बंदि थी वियो, इहो बेवकूफ़ीअ जो सुवालु आहे। हर इंसान जो एॾो हूंदो आहे, कोॾो को हर इंसान, मां सदाला मुंहिंजे कॾहिं बि हूंदा, हो चेयरमैन आहे हुनजे कॾहिं बि हूंदा। बाक़ी हो हाणे पब्लिक हेल्थ वारनि तव्हां सां मिलिया, तव्हांखे ॿुधायूं त बाबा बजट जी अहिड़ी काई बि इशू न आहे। हाणे तव्हां मुस्तक़िल बिल में हिन शइ खे तव्हां मतिलबु कीअं मतिलबु रिज़ॉल्व कराईंदा? साईं हिन 4-5 ॾींहं विसी घुरी आहे, इनशाला DC साहिब सां बि पाण मिलिबो, उन सां बि मिलिबो। SDO साहिबु छा थो चए, खजी वियो आहे त पंहिंजो घणो ई आहे, नेब आहे, इंटीग्रेशन आहे, सॼो हुन में असां वेंदासीं। ठीकु आहे, महिरबानी हाजी साहिबु। नाज़रीन, तव्हां हाजी वज़ीर अली भयो साहिब जी ॻाल्हियूं ॿुधियूं, परवेज़ अहमद महर साहिब जी ॿुधियूं। हाणे हिन जेको ड्रेनेज डिस्पोज़ल जे जेके खूह आहे, पब्लिक हेल्थ जी इहा ज़िमेवारी उन ते आई थी थिए त इन डिस्पोज़ल जेको खूह जो जेको हे मसइलो आहे, इहो हल करे हितां जे मोहल्ले वासियुनि, हिन शहर जे जेको आहे शहरनि जी, हिन आवाम जी जेको हिन आवाम जी पंहिंजी ज़िंदगी जी कशमकश वारी सूरत हाल गुज़ारे रहियो आहे, इन जो फ़ौरन हल कढनि। अब्दुल रशीद महर, PTN न्यूज़, अब्दू ज़िला शिकारपुर।